अच्छा, तव्हां हिन खां पहिरीं को दास्तान पढ़ियो आहे या ॿुधो? यस मैम, हम्म, मोहम्मद राणी जो ॿुधो आहे, सोरठ जो ॿुधो आहे, हम्म, ॿिया ॿुधायो। अच्छा, मुमल राणे जो किसो ॿुधो आहे तव्हां ऐं सोरठ वारो ॿुधो आहे। त सोरठ वारे किसे में छा थींदो आहे? मैम, हिकिड़े बादशाह खे हिकिड़ी राणी खे फ़क़ीर चई वेंदो आहे त तोखे पुटु ॼमंदो, हम्म, मगर उहो मतिलबु तव्हांजो जेको मतिलबु राजा आहे उनजो सर कलम कंदो उहो। सही, त हुन राणी चयो अहिड़ो पुटु ई मुंहिंजो कहिड़े कम जो, पोइ सही, हुन इहो पुटु संदूक में पंहिंजो वाहे छॾियो। हम्म, ऐं पोइ वरी उहो हिकिड़े माण्हू खे मिलियो, मतिलबु मूंखे स्पेसिफिक हिन माण्हू जो नालो न आहे यादि, हम्म, उन माण्हू खे मिलियो हम्म, ऐं हुन वटि बि औलाद थियो हुन। हम्म, ऐं वरी ॿिए तरफ़ हिकिड़ो राजा हो, हुनखे सिर्फ़ु धीअरूं ई हुयूं। त हम्म, वरी उन पंहिंजी धीअ खे छा कयो, उन पंहिंजी धीअ खे पेके में विझी छॾियो। ऐं जेकी हुनजी धीअ हुई न उहा वरी हिकिड़े कुंभार वटि वञी पहुती हम्म, संदूक में। हम्म, ऐं मतिलबु उहा तमामु सुहिणी हुई ऐं कुंभार खे औलाद बि कोन हो, त हिन करे कुंभार हुन नालो सोरठ रखी छॾियो। ऐं सही, जेको छोकिरो हो हम्म, हुनजो नालो वरी जंहिं खयों उन बीजल रखी छॾियो। पोइ शाबाश, मतिलबु हू न वॾो, पोइ ॿनिनि में मतिलबु बकरियूं चाढ़ंदो हो कंदो हो। पोइ मतिलबु हिकिड़े हेणी जा जेके आंद्रा हूंदा आहिनि न, हम्म, उन्हनि आवाज़ मतिलबु का अहिड़ी न इंस्ट्रूमेंट आई ऐं हम्म, पोइ मतिलबु हुन इलाही भलो आवाज़ कंदो हो, हम्म, सुर साज़ हूंदो। शाबाश, ऐं जेको पूरो असांजो इलाइक़ो न हुते हम्म, सूरत जी मतिलबु सूंहं जी हाक इलाही मशहूरु हुई, हम्म, उहा ॾाढी ख़ूबसूरत हुई। हम्म, त जेको सूरत जो असली वालिद हो न, उहो जेको असली हुजे हुनखे छॾे ॾिनो, हुनखे ख़बर कोन्हे इहा साॻी आहे, हम्म, उहो मतिलबु हुन लाइ रिश्तो मोकिलियो आहे। हम्म, ग़रीब कुंभार हूंदो उहो त क़बूल करे वठंदो आहे, उहो मतिलबु तमामु ख़ुशि थींदो आहे। ऐं पोइ वरी मतिलबु हुनखे ख़बर पवंदी हू छा कंदो, जीअं राजा हिकिड़ो राजा हुन छा कयो, नालो न आयो मगर पोइ उन चयो त उन वरी हुन सोरठ खां वठी हुनखे खणाए शादी करे छॾी। हम्म, पोइ जीअं हुन राजा खे ख़बर पियो हुन वञी हुन सां 12 महीना कुझु टाइम जंग कई लॻातार। हम्म, ऐं मतिलबु उहो शिकस्त खाई वापसि पंहिंजे घर वापसि वियो। हम्म, ऐं जॾहिं वापसि वियो त हुन मतिलबु हिकिड़ो डिमांड रखी त हम्म, जीअं जेको हिकिड़ो थाल और टिकिन जो मतिलबु हम्म, जेको पूरो कंदो न मां इहो हुनखे ॾींदमि। त सही, पोइ जेकी बीजल जी ज़ाल हुई न, हम्म, उन मतिलबु उहो थाल वठी छॾियो। जॾहिं बीजल घर आयो त हुन चयो तूं इहो छा करे छॾियो, चईं हाणे त मां करे छॾियो, तोखे पूरो त करिणो ई पवंदो। सही, पोइ इन सबबु हू पहिरीं ईअं ई वियो पिए, पोइ वरी हुन मतिलबु उते पंहिंजो जेको इंस्ट्रूमेंट आवाज़ जेको हो न सीटी वारो इंस्ट्रूमेंट हुन वटि हो, हम्म, उहो मतिलबु वॼाइण, उहो वॼाइण वरी राजा वटि आवाज़ पुॼी। पोइ राजा हुनखे पंहिंजे महल में घुरायो। पोइ हुन वरी उहो उते ॻायो त मतिलबु राजा हुन मगन में एॾो गुम थी वियो, हुनखे एॾो मतिलबु हुन सां हुन आवाज़ सां प्यारु थी वियो त हुन चयो तोखे जेको घुरिणो आहे घुर। हुन हम्म, चयो मां जेको घुरां, हम्म, मूंखे कंहिं शइ जी कमी त कोन्हे, बसि हिकु तव्हांजे सिर जी कमी आहे, मतिलबु तव्हांजो सिसी आहे हम्म, मूंखे उहा खपे। शाबाश, त मूंखे सिसी आहे उहा खपे। त जॾहिं राजा हुनखे एॾो सम्झाईंदसि न न इहो कोन थो थी सघे, मां तोखे हीउ ॾियां हीउ ॾियां, हुन चयो न मां त तुंहिंजो सिसीअ जो बुखिया, मूंखे ॿियो छा खपंदो। पोइ वरी राजा मतिलबु पुराणे ज़माने में ईअं हूंदो त राजा हिकिड़ी ॻाल्हि चई छॾी त चई छॾी। सही, पोइ राजा मतिलबु तलवार घुराए पंहिंजो सर कलम करे उनखे ॾींदा आहिनि। पोइ उहो वेंदो आहे घरु, होॾे वेंदो हर को माण्हू हैरान थी वेंदो आहे, हू राजा जी सिसी खणी आयो आहे। पोइ हुन राजा ॾे वेंदो आहे, पोइ मतिलबु अॻियां न आहे ॿुधो, एतिरो ॿुधो आहे, हुन राजा ॾे वेंदो आहे ऐं हम्म, राजा शायदि हुनखे पनिशमेंट ॾींदो, चवंदो तूं हुनजे न रहे त असांजो छा थींदो। बिल्कुलु, सही, शाबाश, काफ़ी बहितरीनु। ऐं जेको ॿ राजा हुया, त हिकिड़ो हुयो राजा अनेराव ऐं हिकिड़ो हो राजा राय ॾियाच, ठीकु आहे। राजा जी, जंहिं सिर ॾिनो उहो केरु हुयो? राजा ॿाहिरां जी हा, राजा ॾियाच। अच्छा, हाणे जेको राय ॾियाच आहे इन सिर ॾिनो, ऐं जेको अनीराव हुयो उन छा थी कयो, उन वरी सिर घुरियो पिए। सोरठ, जी हा, उन घुरियो पिए ऐं सोरठ सां शादी थियण वारी कंहिंजी हुई?
राजा अन्ना अनिराव। छो त उहा अनिराव जी हा, छो त उहा जेका आहे रतोले दी यानी कि उते वेठल हुई, उन्हनि जे घोट राजा अनिराव जे पासे जी हुई, त इन जे लाइ उते उन सां शादी थी थिए। पर ऐं हुन जे वाल साहब उनजो क़बूल बि कयो, पर पोइ छा थियो हुयो? इस्लामिक तरीक़े सां त हिननि शादी न थी आहे, छोकी उहे पीउ धीउ आहिनि। बिल्कुलु। ऐं क़िस्मत में जेको लिखियो सो थी ई रहंदो। ठीकु। अच्छा। हाणे हिन में किसो लास्ट जेको आहे, लास्ट में बसि एतिरो थींदो त जॾहिं हू सिर खणी वेंदो आहे ऐं अनिराव हुनखे वापसि कंदो आहे, त हुनखे सज़ा ॾींदो आहे। सज़ा जे तौर ते हुनखे चवंदो आहे त जॾहिं तोखे ॾेह निकाली आहे, यानी कि तूं हिन मुल्क मां, यानी कि हिन इलाइक़े मां हाणे तव्हां निकिरी सघो था, यानी कि परॾेह किथे वञो हली, बाक़ी हिते कोन था रही सघो। जॾहिं हिनखे ईअं चवंदो आहे त पोइ हीअ छा कंदो, पहिरीं हुनजे जेको आहे सो ज़मीर हुनखे मलामत कंदो आहे, त हुनखे छा थी वियो आहे, यानी कि विवेक। ठीकु आहे। हुनजे विवेक जॾहिं हुनखे मलामत कंदो आहे, पोइ हू छा कंदो आहे, ॾिसंदो आहे त हाणे उन दौर में जॾहिं राय ॾियाच, ठीकु आहे, हाणे हुनजे थियो त हुन ॾिठो त उते हिकिड़ो बाहि जो मछ थो ॿरे। सही आहे। त बाहि जे मछ में हीअ हाणे शादी हिनजी थी वई आहे राय ॾियाच जी सोरठ सां, त सोरठ उते ऑलरेडी मौजूदु हुई, त हिन ॾिठो त उते हिकिड़ो बाहि जो मछ ॿरियो पियो आहे ऐं उते सोरठ बि मौजूदु हुई। ऐं हिन छा कयो, वञी उते उन बाहि में पंहिंजे पाण खे विझी छॾियो। ठीकु आहे। अच्छा। हा जी, इन जी जेको आहे लास्ट सीन इहो आहे। जी, हाणे रीडिंग कयो। सोरठ ऐं राजा। शाबाश जी। के समय राजा नाले हिकिड़ो राजा जूनागढ़ ते राज कंदो हो। खेनि हिकु भेण हुई जेका औलाद खां नकायल हुई। हिकु लॻा कंहिं फ़क़ीर दुआ कयसि त बड़ो सो मिलंदई, पर उहो भाङे जे ॾिसी दर खां धार कंदो। उहो ॿुधी राजकुमारी खां रड़ निकिरी वई। अहिड़ो पुटु ई घोरियो, पर जेको लिखियो मंज़िल में रड़ तो कलम खे आरे न वए। वांगुरु जो खेनि चढ़ियो। राजकुमारी खे पुटु ॼायो। राजकुमारी खे फ़क़ीर जी ॻाल्हि यादि हुई, सो हुन ॿार खे संदूक में बंदि करे दरिया में लोड़े छॾियईं। इहा पेटी लुढ़ंदे अची राजा अनीर जे मुल्क मां निकिती। हिकिड़ो चारण ऐं उन जी ज़ाल दरिया ते पाणी भरण लाइ आया हुआ। उन्हनि जी नज़र वञी संदूक ते पई। संदूक पाणीअ मां कढी जान खणी ॾिसण त उन में हिकु मलूक ॿार पियो आहे। अच्छा। हाणे हिते कुझु लफ़्ज़ आहिनि, ठीकु आहे, इन्हनि ते गौर कंदासीं। अच्छा। हीअ आहे सभिनी खां पहिरियों नालो कहिड़ो आहे? राजा ॾियाच। राजा राय ॾियाच। ऐं ॿियो उहो किथे जो बादशाह हुयो? जूनागढ़ जो। जूनागढ़ जो। ठीकु आहे। अच्छा। हिकिड़े हिते लिखियलु आहे त उनजी भेण, ठीकु आहे, उहो किसो त यादि। हाणे हिते लिखियलु आहे ॿ लफ़्ज़ आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो आहे समय, ॿियो आहे लिंगा। हिन जी माना छा आहे? समय जी मतिलबु? समय मतिलबु हिकिड़े वक़्तु। शाबाश। हिकिड़ो वक़्तु या दौरु। ठीकु आहे। अच्छा। पोइ आहे लिंगा, ही वारो लफ़्ज़। लिंगा हिकु बारे। हिकु भेरे। शाबाश। ठीकु आहे। हिकु भेरे। अच्छा। हाणे हीअ आहे न जुमिलो, पुटड़ो सो मिलंदई, पर उहो भाणे जी सिसी धड़ खां धार कंदो। हीअ छा आहे? चवणी। मतिलबु इहो फ़क़ीर चए थो हिकिड़ी चवणी आहे। चवणी आहे, यानी कि कौल आहे। जॾहिं पोइ कौल ईंदो त असां हुनखे छा कंदासीं, हिननि कोटेशन मार्क्स जे अंदरि रखंदासीं। ठीकु आहे।
जॾहिं बि कंहिंजे बि रेफरेंस जो मतिलबु जी ॻाल्हि कई वेंदी। अच्छा, हाणे हिते लफ़्ज़ आहे लिखियो मंझि निराड़ सो कलम कियाड़ीअ न वहे। इहो छा आहे? इस्तिलाह या मुहावरो आहे या चवणी आहे? मुहावरो। मुहावरो। मुहावरो कीअं? इन में डायरेक्ट मीनिंग लिखियल आहे त हम्म, जेको नसीब में हूंदो उहो ई थींदो, हम्म, जेको लिखियल हूंदो। शाबाश, ठीकु आहे। अच्छा, लिखियो की न टरियो, छा आहे? लिखियो की न टरियो, हम्म, इहो बि हिकिड़ो मुहावरो आहे। हम्म। अच्छा, हाणे हिकिड़े ॿिए राजा जो ज़िक्र आहे, उहो केरु आहे? उहो हिकिड़ो राजा हो, हम्म, हिकिड़े मुल्क जो राजा हो। ठीकु आहे जी। हाणे छा थियो? राजा राजा ॾियाए जेको राय ॾियाच आहे, उन जो औलाद, माना उन जी भेण जो औलाद, उन जो भाणे जो कंहिंजे मुल्क में अची वियो? राजा अनी। अनिराज जी। ऐं उहो मिलियो कंहिंखे? ऐं हिकिड़ो चारण। चारण खे। चारण छा कंदो आहे? मतिलबु त जेके ॿकरियूं खाईंदा आहिनि, हम्म, धनहार। ठीकु आहे, उहे धनार। ठीकु आहे, जेके मेहूं काहींदा आहिनि हिकिड़ा, ऐं हिकिड़ा उठ ऐं गॾह चाढ़ींदा आहिनि, उन्हनि खे छा चइबो आहे? चारण। ठीकु आहे। हाणे इन जो ज़िक्र अॻियां ईंदो वरी, इन्हनि टिनी लफ़्ज़नि में ॾिसो फ़र्क़ु हूंदो। अच्छा, मलूक मतिलबु? मासूम। मासूम, ख़ूबसूरत, ठीकु आहे, सुहिणो, हिकिड़ो पॉज़िटिव लफ़्ज़ सिफ़त में। ठीकु आहे जी। हाणे अचूं था हिते। चारण ऐं उन जी ज़ाल ॿार खे घर खणी आया ऐं खेसि पुटु करे पालियाऊं। संदसि नालो बीजल रखियाऊं। बीजल अॼु नंढो सुभाणे वॾो तां जो अची जवान थियो ऐं जंग में माइटनि जा गॾह ऐं घोड़ा चारण लॻो। जंग में कंहिं शिकारी हिरण जो शिकार करे उन जा आंडा खणी किकड़ ते पटा कया हुआ। जॾहिं ॾखण जी बाहि ॻलंदो हो तॾहिं उन आंडनि खे हेॾो त सुरीलो ऐं मन मोहींदड़ आवाज़ु ईंदो हो जो उन ते पखी पखण ऐं जानवर बि मोहित थी अची मिड़ंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं बीजल जे कननि ताईं बि उहो आवाज़ु पहुतो। नेठि हुन इहा वेली सुनी वरिती, उहो आवाज़ु उन आंडनि मां ई अचे थो। बीजल उहे आंडा पंहिंजे संदसि रेंजे ते चाढ़े गज़र सां वेठो वचाईं त पखी पखण ऐं जानवर सभु मस्तु थी मौजी विया। पोइ त संदनि सरंगीअ जी हाक संदनि माॻनि पखिड़िजी वई। सही। अच्छा, हाणे अच्छा, अच्छा, हिते कुझु लफ़्ज़ आहिनि, हुननि खे थोरो गौर सां ॾिसो। हिते लफ़्ज़ लिखियलु आहे मन मोहींदड़। मन मोहींदड़ मतिलबु? दिलचस्प, जेको मन खे सुकून ॾे। मन मोहींदड़ यानी कि चाह रखंदड़। ठीकु आहे। अच्छा, सुकून ॾींदड़। हाणे इहो कहिड़ो लफ़्ज़ आहे? छा इहो ॿिटो लफ़्ज़ आहे या मुरकब लफ़्ज़ आहे या वरी हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि? हम आवाज़ लफ़्ज़। हम आवाज़ लफ़्ज़ कीअं मतिलबु?
मतलब इन जो साउंड सेम जो मन मोहींदा। अच्छा, हम आवाज़ लफ़्ज़ जो मतिलबु इहो हूंदो आहे जीअं पाण हिकिड़ो लफ़्ज़ वठंदा आहियूं न, त जीअं रजिस्टर, ठीकु आहे, रजिस्टर जो हम आवाज़ लफ़्ज़ कहिड़ो थींदो? कस्टर, रजिस्टर रजिस्टर, कस्टर, बैरिस्टर, ये ॿिटा लफ़्ज़ आहिनि। इहे छा आहिनि? इहे हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण रिहमिक वर्ड्स चवंदा आहियूं इंग्लिश में, ठीकु आहे। मगर मम्मी मन मोहींदड़ हा, मन मोहींदड़, हा, मन ॿिटो लफ़्ज़ आहे, ठीकु आहे, यानी कि मुरकब लफ़्ज़ आहिनि इहे। ऐं पखी पखण, पखी पखण हम आवाज़, हम आवाज़ या मुरकब लफ़्ज़। पखी पखण मुरकब। अच्छा, हाणे अचूं था मोहित जी माना छा आहे? मैम कहिड़ी लाइन में? हिते, ठीकु आहे, मोहित, पखी पखण जो मतलब मोहित थी, मतलब खुश थी। मोहित मतलब पसंद, ठीकु आहे। प्रोली सले वरती मतलब नेठ उहो आवाज़ हुन सिखी वरितो। प्रोली मतलब गुजारत, राज़, ठीकु आहे। प्रोली सले वरिती यानी कि राज़ जी ख़बर पवणु या ॻाल्हि जी ख़बर पवणु, ठीकु आहे। अच्छा, सुरंदो चंग छा हूंदो आहे इहो? सुरंदो चंग तव्हां ॿुधायो। सुरंदो चंग चंग हिकिड़ो वात में हिकिड़ो नंढिड़ो साज़ हूंदो आहे, उनखे चवंदा आहिनि, ठीकु आहे जी। इहो ओरल हूंदो आहे। मतलब आंधळे जो ज़रो खणी पे वात में रखियो। न न न न, चंग जेको आहे न थोरो लो टाइप स्टील टाइप हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं हींअर सिर्फ़ु हींअर जेको आहे न हिकिड़ी छोकिरी आहे, राइटर आहे, ठीकु आहे, उनजो लिबास बि मतिलबु ईअं जीअं मेल टाइप हूंदा आहिनि न, अॼुकल्ह जीअं छोकिरियूं कनि थियूं, उनजो स्टाइल बि उहा छोकिरी जेका आहे न उहा अॼुकल्ह चंग वॼाईंदी आहे पाण ॾी, सही आहे। मतलब बांसुरी? बांसुरी कोन हूंदी आहे उहा, जीअं चमटो ॾिठो आहे, यस मैम। ठीकु आहे, चंटे जी शिकिल वांगुरु हूंदो आहे ऐं उनखे जेको आहे सो मतिलबु रख बि जीअं बांसुरी वॼाइबी आहे, पर उहो हूंदो ओरली आहे, यानी कि उहो माउथ इंस्ट्रूमेंट आहे, हथनि वारो या ईअं कोन्हे को, उहो माउथ इंस्ट्रूमेंट हूंदो आहे, उते ई वॼाईंदी आहे, ठीकु आहे। अच्छा, हाक लफ़्ज़ आहे हाक, हाक मतलब तो हाक पढ़ण लाइ यूज़ कंदा आहियूं त मतलब उनजो आवाज़ जेको उहो जंहिं हिसाब सां सेंटेंस यूज़ कंदा आहियूं त सूअं जी हाक पूरे सिंध में मशहूरु थी वई। बिल्कुलु। त पोइ हाक मतलब त उनजी ख़ूबसूरती हुनजी का सुठी आदत ख़बर, ठीकु आहे। हाक जो यानी कि ऐलान या ख़बर सॼे राज ताईं पहुचणु। अच्छा, हाणे हिन में लफ़्ज़ आहे हंधे बागे, मतिलबु इहो कहिड़ो छा आहे? मुरकब लफ़्ज़ आहे या विटो लफ़्ज़ आहे? मुरकब लफ़्ज़ आहे। शाबाश, ठीकु आहे जी। हाणे अचूं था हेठि, पढ़ो। जॾहिं बीजल जाओ हो तॾहिं राजा अनीर खे बि हिकु धीअ ॼाई हुई। खेसि अॻे ई घणियूं धीअरूं हुयूं,
तो हुन भेरे बि जॾहिं धीअ ॼायसि उनखे संदूक में विझी दरिया में लोड़े छॾियईं। उहा संदूक लुढ़ंदे अची राजा गेहाज़ जे ॾेह खां निकिती, जेका रते कुंभार खे हथ आई। रतो बि हो औलाद लाइ टिकियल। सोहेड़ो मलूक ॿारु ॾिसी ॾाढो सरोहो थियो। हुनखे पंहिंजे घर खणी आयो ऐं चवण सां संभलायमि ऐं नालो रखियईंसि सोरठ। जॾहिं सोरठ सामाणी तॾहिं संदनि सूंहं जी सुरहाण हंधनि माॻनि पकिड़िजी वई। अनीर खे बि सोरठ जी सूंहं जी सद पइजी वई। तॾहिं रती कुंभार खां सोरठ जो संग घुरियाईं ऐं हुन वॾी ख़ुशी सां संग ॾियणु क़बूलियो। रतो मुक़रर ॾींहंनि ते दहलनि दमाम सां ॾिज संभाराई। जॾहिं शहर मां निकितो तॾहिं राजा ॾेराज खे ख़बर पई त संदनि मुल्क जी हिकु अप्सरा पाड़ेसरी बादशाह तरण जी पई वञे। पोइ त सोरठ खे खणाए पंहिंजे महल में आयो ऐं उन सां विहांउ कयाईं। ठीकु आहे जी। हाणे ही आहे रत्ने कुंभार। ठीकु आहे, हाणे नालो तव्हांखे यादि कोन त उते आहे रत्नो, सही आहे। अच्छा, हाणे हिते लफ़्ज़ आहे सुरहो। सुरहो मतिलबु सरहो थियो, सरहो। ही वारी ही लफ़्ज़ सरो मतिलबु ख़ुशि थियो। ख़ुशि थियो, शाबाश। अच्छा, ॿियो लफ़्ज़ आहे चोज। चोज प्यार सां उनखे संभाली। शाबाश, सही आहे। चाह सां, प्यार सां। ही लफ़्ज़ आहे सुध। सुध माना सुध मतिलबु त ख़बर आहे। स्पेसिफिक वर्ड ॿुधाए। ख़बर आहे। हाँ, ख़बर पइजी वई। ही लफ़्ज़ आहे दुल्हन दमामन। छा आहे इहो? दुल्हन दमामन मतिलबु त ख़ुशी इलाही वॾो ख़ुशी सां करे। पाण चवंदा आहियूं न त हुनजी शादी दुल्हन दमामन सां थी, मतिलबु त इलाही भरे शादी थी। शाबाश। अच्छा, हिन में छा आहे, कहिड़ी छा इहे मुनफ़रिद लफ़्ज़ आहे या मुरकब लफ़्ज़ आहिनि? ही हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हम आवाज़ मतिलबु दुल्हन जो हम आवाज़ छा थींदो? दुल्हन। मुरकब लफ़्ज़ आहिनि। अच्छा, अप्सरा। मैम हिकिड़ी सेकंड। अप्सरा मतिलबु त पासे वारो। अप्सरा माना ख़ूबसूरत छोकिरी या ख़ूबसूरत सुहिणो। अप्सरा हुन हूर जो फेमिनाइन आहे। जी हाँ, जेकी सोरठ हुई थोरो क्लियर कंदी। सोरठ कंहिंजी धीउ हुई ऐं ॿीजल कंहिंजो, मतिलबु असली में ॿीजल कंहिंजो पुटु हो। सोरठ अनीराव जी धीउ हुई, ठीकु आहे। ऐं राय ॾियाच जो भाणे जो हुयो ॿीजल। ऐं पोइ सोरठ वञी राजा ॾियार जे हुन में मुल्क में वई ऐं ॿीजल वरी राजा अनीराव अनीर ॾे। जे मुल्क में। सही। पोइ अच्छा, हिते उन पंहिंजे मतिलबु मामे खे पाण क़तल कयो। जी हा। अच्छा, ही छा आहे?
वाह विहां वि विहां कयईं विहांउ मतिलबु शादी। निकाह शादी। ठीकु आहे जी। हाणे अचूं था हिन पैराग्राफ। इहा ख़बर जॾहिं अञे ताईं पहुती त हू वॾो लश्कर संभाले जूनागढ़ ते काए आयो। 12 महीना जूनागढ़ खे घेरो करे वेठो रहियो। हर असुल कुझु न थी न पियासि। हथे ख़ाली मोटी पंहिंजे माॻ पहुतो ऐं ज़हर वठण जी बाहि में वेड़ो पड़जण लॻो। पोइ त रतियुनि टुकियुनि जो थाल भरे सॼे मुल्क में पहिरो ॾियारईं त जेको राॼाज जी सुस्ती वधे ईंदो तंहिंखे रतनि टुकनि जो ई थाल ऐं ॿियो जेके कुझु घुरंदो सो मिलंदो। बीजल जी ज़ाल हुई लोभी। तंहिं उहो थाल वठी रखियो ऐं चयाईं त मुंहिंजो मुड़ुसु राजा जी मनसा पूरी कंदो। बीजल जॾहिं घर मोटियो तॾहिं ॾाढो कावड़ियो पर हाणे छा थी सघियो। हुनजी ज़ाल त वचन ॾेई चुकी हुई। हाणे जे वचन नथो पारे त राजा संदनि ॼण बचो थो रुलाए। सो ॿी का बि वाई न ॾिसी बीजल सुरंदे सिंगार जूनागढ़ रवानो थियो। हड़ हासिल की न कुझु की न थियुसि मतिलबु हुनखे कुझु बि हासिल कोन थियो। को बि फ़ाइदो हासिल कोन थियो। वेर मतिलबु त वेर मतिलबु झगड़े बदिलो पजरण मतिलबु अञा हुनजी कावड़ वधी वई। सड़ण लॻो। ठीकु आहे। पढ़ो ऐलान करणु। लोभी हुनजो नालो कोन न मीनिंग ॿुधाइजो। लालची मगर में बीजल जी शादी कंहिंसां थी? नालो कोन्हे ॾिनल हिते। मंशा राजा जी ख़्वाहिश पूरी कंदो। मर्ज़ी ख़्वाहिश सही आहे। वचन मतिलबु वादो करणु। अच्छा हिन जो मतिलबु छा आहे? रतन टिकियुनि जो ई थाल। मतिलबु छाजो थाल हो? रतन टकनि जो थाल। रतन टक माना पैसा। ठीकु आहे। ऐं रतन माना जेको मोती मणिया ज़ेवर इन्हनि खे चवंदा। ठीकु आहे। यानी की ज़ेवरनि जी। अच्छा हाणे हिते आहे ॼण ॿचो थो रुलाए। ॿचो थो रुलाए मतिलबु अच्छा वरी जेको आहे सो कंटिन्यू कयूं था। ठीकु आहे। ॼण ॿचो थो रुलाए मतिलबु ख़ानदान खे तबाह करणु। ठीकु आहे जी। स्टार्ट कयो। जूनागढ़ पहुची बीजल लंग रूथल ॿाहिरां वेही तन तंवार लॻो। हुनजी सुरंदीअ जी सुरनि जी सुरहाण चौधारी पखिड़िजी वई। राजा जे राज ताईं इहा बि तन तंवार पहुची। हुन रंग रूतल जे दरी खोले मंगी खां पुछियो मंगणहार घुर। जी जेके घोड़ो हुजई। बीजल वराणे त राजा मूंखे त तोसां गॾु घणो आहे।
राजा जे हुकुम ते राजागी खे कोल में चाढ़े रंग रूचल में आंदो वियो। उते बीजल वरी बि अहिड़ो त चङ तोरण साज़ मां अहिड़ा त सुर भरिया सर पलटिया जो राजा जो सुर पलटिया। सुर पलटिया जो राजा जो रूह विझी पियो। राजा जी मस्ती ते मकान जो मींहुं वसाए छॾियो, पर ॾियाज जे ॾिनल दान ते बिजल जी अख ई न ॿधी। राजा राॻीअ जे अहिड़े रोष ते अचरज में पहुची वियो, बीजल जे तन बदन ई न थिए। तरंदी ॾिसण राजा खे अहिड़ो त सुरूर बख़्शो जो बीजल किथे आई। गुण जेके घोड़ो हुजे उन त बीजल ॿोलायो त माल मता जी मूं वटि का बि कमी कान्हे। तूं ॾिसर जो घोड़ो आहियां, उहो मिले त हुनजी मंगती खे को बि मान न मिले। बीजल जी अहिड़ी घुर ते ई सम्झो त हुन मथे जो मुल्ह ई कहिड़ो आहे। तोखे अहिड़नि दीनारनि दान ॾिसी जो तुंहिंजो 7 पीढ़ियूं खाईंदियूं कॾहिं बि न खुटंदा। पर हू त सिर जो ई सैकिड़ो हो, तो कंहिं बि ॻाल्हि ते कोन वेझो। राजा ॾियाज मङणे खे मान ॾिनो ऐं कुठारी सां कंध कपे खणी बीजल आॾो उछलाईं। जी हाणे आहे शेर पढ़जो। शेर चए थो त वढ सिर थी सरहो, ठीकु आहे। वढ सिर थी सरहो, मकी आओ मकी गाए, जाजिक तो मथां मुल्क मिड़ो ई घोरियां। हाँ तव्हां पढ़ो। वढ सिर ते सरो माके आऊं ते गा, जाजिक तो मथां मुल्क मिड़ो ई घोरियां। जी अच्छा, हाणे हिनखे पहिरियों हितां ॾिसी वठो। अच्छा, हिन में आहे रंग रतोल। रंग रतोल माना रंग रतोल माना महल, राजा राय ॾियाच वारो महल, ठीकु आहे। अच्छा तंद तंवारण छा आहे? इस्तिलाह आहे। अच्छा मीनिंग छा आहे? तंद तंवारण सुर विखेरण। सुर विखेरण, पखिड़ण। अच्छा, हाणे हिते हीअ आहे न लहजो आहे, कुझु घुरणो, ठीकु आहे, मतिलबु कुझु घुरणो। रूह रीझण मतिलबु दिल विंदराइण। माणिकनि जो मींहुं वसाए। माणिकनि मतिलबु मोती। मतिलबु त इहो उनजो जेको आवाज़ आहे उन सां भेट थियल आहे, मतिलबु उनजो आवाज़ एॾो त भलो हो जो माणिकनि जे ॼण मींहुं पियो वसे, मोतियुनि जो मींहुं पियो वसे।
ॾिसो हिते चए थो त राजा जो रूह रिझी पियो, राय ॾियाच मंगते ते माणिकनि जो मींहुं वसाए छॾियो। यानी कि इनाम तौरु हुनखे तमामु घणो ॾेई छॾियो, ठीकु आहे, इनाम ॾेई छॾियो। जीअं पैसा छॾींदा आहिनि न, ईअं तंहिं दौर में ईअं मोती ॾींदा हूंदा, अशरफियूं अहिड़ी क़िस्म सां। अखि न ॿुधी मतिलब अखि न ॿुधी। मतिलब त हुनखे एॾो सभु कुझु ॾिनो मोती, मगर वरी बि बीगल खे मतिलब हुनखे अञा सुकून कोन मिलियो। अच्छा, रविश ऐं अचरज इन्हनि जी माना ॿुधायो। मतलब जेको बीगल जो तव्हां स्पेसिफिक मीनिंग ॿुधाइजो मुंहिंजे। रविश मतिलबु हुनजो रवैयो, ऐं अचरज माना ही पहिरीं लफ़्ज़ पढ़िया आयल आहे। अचरज माना हैरानी में हैरानी, शाबाश। अच्छा, ही लफ़्ज़ आहे माल मता। छा है इहो? माल मता मतलब माल दौलत। मतलब छा आहे? एतिरो लफ़्ज़ आहे या मुरकब लफ़्ज़ आहे? यस यस मैम, माल मता बिखरो लफ़्ज़ आहे। कंध कपण मतलब मतलब कंध कटण मतलब सिसी अलॻि करण घर खां। जी, हाणे ही हिन मां तव्हांजी छा मुराद आहे? या ही थिए थो वढ सिर थी सरहो। मतलब त कट मुंहिंजो सिर ऐं मूंखे करे सरहो, मतलब त कटो ख़ुशि थी। हा, मुंहिंजो कंध कट ऐं ख़ुशि थी। मक्की म मतलब न, ठीकु आहे। मक्की आव, मक्की गाए। न न अच ऐं न ॻाईंदा। जाजिक तो मथां आहे। जाजिक मतलब त उनखे चवंदा आहिनि जेको आवाज़ मतलब वॼाईंदो हुजे। मतलब ए प्यारा सुर। हा, ए प्यारा तुंहिंजे मथां मां पंहिंजो सर कुर्बान कयो। मुल्क मिड़ो ई घोरियां। मतलब तुंहिंजे मथां त आउं मुल्क सॼो, हा, ही सॼो जहान बि घोरे छॾियां, ठीकु आहे। मेम ओॾी महिल हुनखे राजा खे ख़बर कोन हो त ही मुंहिंजो भाइटियो आहे। न, पर अॻकथी त पहिरीं ई थी वई न, इहा त पोइ ख़बर पई हूंदी, पर अॻकथी पहिरीं ई थी वई हुई त पुटु सो ॼमंदे जो भाणे जो सुर लुणंदो। सिर लुणंदो या कंध कपींदो। त उहा ॻाल्हि ज़ाहिर थी पई, ठीकु आहे। जी, हाणे ही पैराग्राफ। बीगल राॼाड़ जो सर खणी अनीर ॾांहुं असियो। उन्हीअ हादिसे जो हल हंधि माॻ हली वियो। उहा ॻाल्हि अनीर ताईं बि पहुची चुकी हुई। बीगल राॼाड़ जो सर खणी जॾहिं अनीर वटि पहुतो तॾहिं हुन परियां ई हकल कई
हेॾे वॾे सखी सरदार जो सर लुणी आया आहिनि, हम्म, तो असांजो वरी कहिड़ो सॼण थींदे। हम्म, हाणे ॾे नेकाली अथई, जॾहिं जो आहीं तॾहिं हलियो वञ। ॿीजनि जा ते छह ई छॾी पिया ऐं पिण वरी बहक जा वध पवण लॻा। ओचिरी वांगुरु जूनागढ़ ॾे वेंदो वियो। जॾहिं शहर जे वेझो पहुतो तॾहिं ॾिठईं त बाहि जा पहिरा पिया ॿरनि ऐं सोरठ ॿिया ते चढ़ी रही हुई। पाण बि जेको उन्ही आरा नेकाए पियो ऐं सड़ी भस्म थी वियो। हम्म। अच्छा, राय ॾियाच जो सिर खणी अनिराव ॾांहुं उसियो। उसियो माना मतलब वियो। पहुतो। ठीकु आहे, उसियो मतिलबु पहुतो, पहुचणु। फोटो अच्छा, हंधे मागे छा आहे? हंधे मागे हम्म, मतलब सिधो डायरेक्ट थी हुन ॾे वियो। हम्म। हंधे मागे हुल हुली वियो, माना हर जॻह ते उहो मशहूरी मतलब हा ॻाल्हि फैलिजी वई। फैलिजी वई। अच्छा, ही छा आहे? मुरकब लफ़्ज़ आहिनि, छा आहिनि? इस्तिलाह आहिनि? मुरकब लफ़्ज़। हम्म। हकल कयईंसि मतलब? मतलब त परे खां ई हम्म, आवाज़ हुनई हकल कयईं। शाबाश। जी। सॼण जो छा थींदो? ज़िद। सॼण दुश्मन। दुश्मन। जी। ॾेह निकाली माना? मतलब त मुल्क निकाली, मुल्क मां खारिज। विवेक मतलब? विवेक किथे लिखियो आहे? जी, अरे ही विवेक लिखियो विवेक जा वठ वध पवण लॻसि। मीनिंग ॿुधाईंदो हिनजी? ज़मीर जी मलामत, यानी कि अंदर जी मलामत। मुंहिंजे अंदरूं ई ॾुख थियण लॻो। ऐं पशेमानी थियणु ऐं ज़मीर जो ॿुधाइणु, ज़मीर अंदरूनी तकलीफ़ या पशेमानी। ठीकु आहे। अच्छा, विवेक माना ज़मीर, अंदर। सही आहे। जी। पोइ आड़ाह मतलब? बाहि जा आड़ाह मतलब? वॾा वॾा छोला बाहि। सोरठ ॾाघ ते चढ़ी रही हुई मतलब? ॾाघ मतलब त का अहिड़ी शइ आहे जॾहिं चढ़ी हू बाहि ते बाहि में वञण वारी। शायदि सतीअ वारी रस्म हुई तॾहिं? पाण बि धोकींदो। जंहिंसां सतीअ वारी रस्म ख़बर आहे? सतीअ वारी रस्म तॾहिं अॻु में थींदी हुई, या हिंदुनि में रवाजु हूंदो हुयो त जॾहिं मुड़ुसु गुज़ारे वेंदो हुयो त उन्हनि में, तव्हांखे ख़बर आहे त उन में बाहि खे ॿारे ऐं उनखे साड़ींदा आहिनि। ठीकु आहे। त हाणे ईअं हूंदो त थी सघे थो, पॉसिबिलिटी आहे त पोइ सोरठ खे बि हुन सां गॾु जेको आहे सो राजा अनीराव, हाणे सॉरी राजा अनीराव न, पर राय ॾियाच हिन जो हस्बैंड हुयो, यानी कि घर वारो हुयो। हाणे हुनजो क़त्लु थी चुको आहे, त सतीअ जे तौर ते हिन इहा रस्म निभाई हुजे। मतलब त बाहि में किरण मतलब भाई त मुंहिंजी माई खे मरिणो। हा, सतीअ वारी रस्म शायदि निभाईंदी हुजे उन दौर जे हिसाब सां। जेके लहजा इहे आहिनि बसि त पोइ उहो वरी आड़ाह ॾिसी उन में वरी ही बि वञी उते किरी पियो। मतलब मामे सां गॾु। पोइ हिन में त सोरठ, हम्म, हा उहो त ख़बर आहे, मगर हिन में सोरठ ऐं ॿीजल मतलब हम्म। उन्हनि त ॿिए कॾहिं ॾिठो ई कोन हो। उन त कोन ॾिठो त सोरठ जेको आहे सो हिन में त कुझु आहे ई कोन।
ठीकु आहे। सोरठ छा आहे? सोरठ त अनीरा जी धीउ आहे ऐं राय ॾियाच जी घर वारी आहे। वाइफ आहे। यानी की हिन जी मामी आहे वीजर जी। मामू अथसि त हीअ मामी यस। थियसि। ठीकु आहे। त हिन उमिरि जॾहिं वीजल तॾहिं त हम्म वीजल जी ज़ाल हयात हूंदी ऐं हम्म हुनजी भेण, पोइ उन्हनि खे ख़बर कोन पियो हूंदो त हक़ीक़त छा आहे। उन वक़्तु शायदि ख़बर न हुजे न, इहो त हाणे उन वक़्तु हिननि ज़िक्र बि कोन कयो हूंदो त हिननि के ॿार मतिलबु संदूकनि में विझी ऐं ॾोड़िया आहिनि। इहो त पोइ काफ़ी अरसे खां पोइ इहा ख़बर पई मतिलबु जॾहिं जांच पड़ताल थी हूंदी। जीअं मिसाल तौरु हाणे हिते हीअ ख़बर पई आहे न त हिन जो सिर उहो ई लुणंदो जेको जेको मतिलबु ॼमंदो। ठीकु आहे। हिन जी भेण खे चए। हाणे हुनजी भेण अगरि उन वक़्तु ज़िंदा हूंदी त हुनखे ज़हन में हूंदो त मुंहिंजी भेण कंहिं फ़क़ीर हिनखे या अॻकथी कई हुई। पोइ उहा जांच पड़ताल थी हूंदी ऐं हिननि खे ख़बर पवंदी। छो त उन वक़्तु त ख़बर कोन पई आहे। सही आहे। यस। ठीकु आहे। अच्छा हाणे अचूं था हिन जी एक्सरसाइज़ मश्क ते।